नौशरो फिरोज खान ख़बर शामिल कई पिया। मंसूर मलिक जे रिपोर्ट मुताबिक हमदर्द यूनिवर्सिटी जे वाइस चांसलर डॉक्टर सैयद शुएब अल हसन पंहिंजे टीम सां गॾिजी नौशरो फिरोज जे बहिराड़ीअ जे इलाइक़े मां एजुकेशन में PhD कंदड़ शागिर्दनि जी हौसला अफ़ज़ाई करण लाइ ठारू शाह जे वारस गुल स्कूल पहुतो। उन मौक़े ते कोठायल गॾजानीअ में खिताब कंदे हुन चयो त बहिराड़ी जे इलाइक़े मां हिक ई स्कूल मां तालीम हासिल कंदड़ ॿिनि शागिर्दनि पारां PhD जी डिग्री हासिल करे रिकॉर्ड क़ाइमु कयो आहे। जंहिं बैदि मूं फ़ैसिलो कयो त उन्हनि शागिर्दनि जी हौसला अफ़ज़ाई लाइ उन्हनि जे ॻोठ वेंदुसि ऐं अॼु यूनिवर्सिटीअ जे डीन ऐं पंहिंजे टीम सां गॾिजी उन्हनि शागिर्दनि लाइ शील्ड ऐं मेडल खणी आयो आहियां। उन वधीक ॿुधायो त हमदर्द यूनिवर्सिटीअ में 7 शोबा कमु करे रहिया आहिनि, जिन में घणे तइदाद में सिंध जे बहिराड़ी जे इलाइक़नि जे शागिर्दनि जी आहे। गॾजानीअ में हमदर्द यूनिवर्सिटी जे डीन डॉक्टर असदुल्लाह लाड़क, सिंध यूनिवर्सिटी कैंपस नौशरो फिरोज जो प्रोवीसी डॉक्टर आगा असद नूर, महरान यूनिवर्सिटी जे अॻूणे वाइस चांसलर डॉक्टर अब्दुल अहद अबड़ो, शहीद बेनज़ीर भुट्टो यूनिवर्सिटी नौशरो फिरोज जो फोकल पर्सन कामरान बुयो ऐं ॿियनि खिताब कयो।